नाज़िन जरवार लग ॻोठ रईसुल्ला बख्श चाचड़ में पोरहत शौकत अली चाचड़ केतनी सालन खां वठी अखियुनि जहिड़े ख़तरनाक बीमारी में मुब्तला आहे। कराची जे डॉक्टरनि जो चवणु आहे त संदसि इलाज ते 2 खां 2.5 लख ख़र्च ईंदो। पोरहत इलाज लाइ वसवारनि खे मदद जी अपील कई आहे। तफ़सील ॾिसूं था काज़ी शफ़क़त जरवार जी हिन रिपोर्ट में। असी शहर जरवार जे ॻोठ रईसुल्ला बख्श चाचड़ जे ॻोठ मौजूद आहियूं, जिते शौकत अली चाचड़ ख़तरनाक मूज़ी मर्द अखियुनि जहिड़ी बीमारी में महरूम आहे। वधीक अचो था शौकत अली सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उनजो छा चवणु आहे। बार नथो करे जाया इदारे में वञा तो मूंखे चवनि था 2 खां 2.5 लख रुपया ख़र्च आहे, ख़र्च ॾियो तव्हांजो अखियूं ॿई ओके ठीक थी वेंदियूं। मूं वटि पंहिंजे खाइण जे लाइ बि कुझु न आहे, इन जे करे मां भॼी कराची 8 साल मां 2.5 नंबर कोरंगी इदारे में भंगो आहियां। हाणे मां मदाना अपील कंदुसि CM साहब के, सैयद मुराद अली शाह साईं के ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के ऐं साईं पंहिंजे जेके दर्ज आहिनि अब्दुल बारी पितापी आहे, सरदार ख़ालिद अहमद खान लुंड आहे, त असांजी वावर कई वञे। मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि। हाणे मां नज़र को सफ़ा मुंहिंजी नज़र वीक थी वई आहे। हाणे मां बिल्कुलु कंहिं कमकार करण जे लाइक़ु न रहियो आहियां। अगरि कमकार कयो त मां हिमत वारो माण्हू कमकार कंदो रहंदो हुयुसि। हाणे मुंहिंजी मजबूरी हद खां ज़्यादा थी चुकी आहे, त हाणे मुंहिंजी महिरबानी करे सरदार साहब जेके बि आहिनि असांजे दर्जा उहा असां मुंहिंजी वार कनि। मुंहिंजो कंहिं बि पार्टी सां कोई तालुक़ु न आहे, सिर्फ़ु मुंहिंजी इहा आहे त मुंहिंजे ग़रीब जी मदद कई वञे। शौकत अली चाचड़ जा वीचार ॿुधा। उन जो चवणु आहे त मूंखे अखियुनि जी ख़तरनाक बीमारी हुजण करे हाणे डॉक्टरनि जो चवणु आहे त 2 खां 2.5 लख तो ते ख़र्च ईंदो। सो मूं वटि खाइण पीअण जे लाइ बि पैसा न आहिनि। मां सिंध हुकूमत खां मुतालबो कयां थो त मुंहिंजी मदद कई वञे, जीअं पंहिंजा बचड़ा मां पाले सघां। कैमरामैन रसूल भाई सां गॾु काज़ी शफ़क़त अली, मेरा TV जरवार।